وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। नाज़रीन किराम, क़ुरान करीम जी मुंतख़ब सूरतुनि जी मुख़्तसर तफ़सीर जो सिलसिलो जारी आहे। अॼु तव्हांजे साम्हूं सूरतुल हुजरात जी तफ़सीर शुरू कयूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल हुजरात मदनी सूरतुनि मंझां आहे, यानी उहे सूरतूं जेके मदीने में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियूं। हीअ सूरत इन लिहाज़ सां ॾाढी अहम आहे त हिन में अल्लाह ताला अख़लाक़ जे हवाले सां असांजी रहनुमाई कई आहे। अख़लाक़ ऐं अदब, अल्लाह जे मुतल्लिक़ जेको अदब आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में जेको अदब आहे, जेको अख़लाक़ आहे, उहो अल्लाह ताला बयानु कयो। ऐं जेके फ़ासिक़ ऐं फ़ाजिर आहिनि, गुनहगार माण्हू आहिनि, उन्हनि सां असांजो कीअं मामिलो हुजणु खपे, उन जूं ॻाल्हियूं, उन जूं ख़बरूं जॾहिं पहुचनि त उन जे बारे में अहले ईमान वारनि जो रवैयो कहिड़ो हुजणु खपे। ऐं ख़ुदि ईमान वारनि जे बारे में ॿुधायो वियो त ईमान वारनि सां जेके मोमिन आहिनि, मुस्लमान आहिनि, असांजा ॿाहिरि, उन्हनि सां असांजा मामला कीअं हुजणु खपनि। जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां, जेके मौजूदु कोन्हे, ग़ाइब आहिनि, उन्हनि सां, ऐं कहिड़ा उसूल आहिनि जंहिं जे ज़रिए हिकु बहितरीनु जेको इस्लामी जेको मुआशिरो आहे उहो वजूद में अचे थो। ऐं उहे कहिड़ियूं ख़राबियूं आहिनि जेके मुस्लमाननि जे भाईचारे खे, भाइपी खे ख़तमु कनि थियूं। त हीअ अज़ीम सूरत आहे, उनजो फ़हम असां सभिनी खे हुजणु ज़रूरी आहे। अहले ईमान खे अल्लाह ताला ख़िताब फ़रमायो आहे त हिन सूरत जी इब्तिदा अल्लाह ताला हिन तरह सां करे थो त या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, ए ईमान वारो, ए अहले ईमान। ॾिसो, अल्लाह ताला हिते ख़ासि कयो आहे ईमान वारनि खे, यानी हीउ हुकुम जेको अल्लाह जो आहे ईमान वारनि लाइ आहे। जेके ईमान वारा हूंदा उहे ई हिन खे ॿुधंदा ऐं हिन ते अमल कंदा। अॼु असां ॾिसूं त अल्लाह ताला जा हुकुम जॾहिं अचनि था, या अय्युहल्लज़ीन आमनू, असां ॿुधूं था, ऐं उनखां पोइ जेके ख़बरूं, जेके हुकुम असांखे ॿुधाया वञनि था, जेका रहनुमाई असांजी कई वञे थी, उन जे मुतालिक़ असांजो कहिड़ो मामिलो हुजे थो। असां इहो सम्झंदे त हीउ हुकुम असांजे लाइ, असां अहले ईमान मंझां आहियूं, उन ते अमल कयूं था, या ॿिया तरीक़ा करे कनी कतरायूं था ऐं उनखां बचण जी कोशिशि कयूं था, अल्लाह जी नाफ़रमानी कयूं था। हिते हिकिड़ो अहम कौल आहे, इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त जेकॾहिं अल्लाह ताला अव्हांखे ख़िताब करे, तव्हां ॿुधो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, पोइ पंहिंजा कन उन पासे लॻाए छॾियो ऐं पूरी दिलि जी तवजो सां अॻिते ॻाल्हि ॿुधो। छो त या त को हुकुम हूंदो, ख़ैर हूंदो, जंहिंजो हुकुम अल्लाह ताला तव्हांखे ॾींदो, या का बुराई हूंदी जंहिंखां अल्लाह ताला तव्हांखे डिॼारे रहियो हूंदो, जंहिंखां तव्हांखे बचणो आहे, इज्तनाब करिणो आहे। या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुक़द्दिमू, ए ईमान वारो, न तव्हां अॻियां वधो, बैन यदै अल्लाहि व रसूली, अल्लाह ऐं हिन जे रसूल खां, अल्लाह ऐं हिन जे रसूल खां अॻियां न वधो, उनखां अॻियां न निकिरो। छो? उन लाइ त अल्लाह ऐं हिन जो रसूल जिते तव्हांखे रखनि तव्हां उते ई रहो, जंहिं शइ जो हुकुम ॾियनि उन ते अमल कयो, उन अमल में अॻिते न टिपो, अॻिते न वधो, न पोइते रहो, बल्कि उते ई हुजो जिते अल्लाह ऐं हिन जो रसूल तव्हांखे रखनि था। अॻियां वधण जो छा मतिलबु आहे? अॻियां वधण जो इहो मतिलबु आहे त इंसान पंहिंजे तरफ़ खां अक़ीदा घड़े, पंहिंजे तरफ़ खां इंसान बिदअतूं ठाहे,
पंहिंजे तरीक़े सां इंसान दीन खे छॾे। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दीन ॿुधायो, रोशन ऐं वाज़िह तरीक़ो असां वटि छॾे आहे। हाणे माण्हू उनखे छॾे पंहिंजी मर्ज़ी करे, पंहिंजी मर्ज़ी सां दीन खे सम्झे, जेको उनखे सम्झ में अचे थो, उनजे दिमाग़ में वेहे थो, जेको उनखे मुआशिरे खां मिले थो। वॾा जीअं कनि था, जीअं हज़रत साहब करे थो, पीर साहब जीअं करे थो, बुज़ुर्ग जीअं कनि था, बसि इंसान इहो सोचे उनखे वठे ऐं इहो सम्झण जी कोशिशि न करे त अल्लाह हुन जो रसूल असांखे छा थो चवे। त दीन अल्लाह हुन जे रसूल जो आहे। असांखे उते ई रहणो आहे जिते अल्लाह हुन जो रसूल असांखे छॾनि, ओतिरो ई अमल करिणो आहे जेतिरो असांखे हुकुम हुजे। पंहिंजे तरफ़ खां न घटिताई करणी आहे ऐं न ई हुन में इज़ाफ़ो करिणो आहे। त ला तुक़द्दिमू बैन यदई अल्लाहि व रसूलिही, अल्लाह हिन जे रसूल खां अॻियां न वधो, अॻियां न वधो, बल्कि अल्लाह हिन जे रसूल खे साम्हूं रखो ऐं जीअं तव्हांखे हुकुम ॾियनि था, जेतिरो ॾियनि था ओतिरो ई अमल कयो। वत्तकुल्लाह, फरमाईंदा अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼंदा रहो। ॾिसो अल्लाह ताला तव्हांजो ख़ालिक आहे, तव्हांजो मालिक आहे। अल्लाह ताला ज़बरदस्त आहे। अल्लाह ताला जी नाफ़रमानी करे अल्लाह जे रसूल खां अॻियां वधी करे ईअं न थिए जो अल्लाह जे अज़ाब में तव्हां घिरजी वञो, अल्लाह जो अज़ाब तव्हांजे मथां अची वञे। उन करे फरमाई वत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼंदा रहो। त इंसान जॾहिं अल्लाह खां डिॼंदो त पोइ अल्लाह हुन जे रसूल खां अॻियां कोन वधंदो। अल्लाह हुन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते छॾींदा उते ई रहंदो, जेको अमल ॾिसींदा उन ते अमल कंदो, जंहिं शइ खां रोकींदा उन खां रुकिजी वेंदो। अल्लाह जो ख़ौफ़ हुजणु ज़रूरी आहे। इन अल्लाह समीउन अलीम, फरमाई त बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला जी सिफ़त आहे, अल्लाह ताला ॿुधे थो, अल्लाह ताला हर शइ हर आवाज़ खे ॿुधे थो। अल्लाह ताला पंहिंजी मख़लूक जे हर आवाज़ खां, हर ॿोली खां वाक़िफ़ आहे। केतिरी मख़लूक आहे, हुनजे घुरण जो पंहिंजो तरीक़ो आहे, हुनखे सॼण जो पंहिंजो तरीक़ो आहे। अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे सुञाणे थो, सम्झे थो। अल्लाह ताला हिकु मामूली जेका कीवली हुजे थी, माकोड़ी हुजे थी, उनजी ॻाल्हि खे बि अल्लाह ताला सम्झे थो। ऐं एतिरे ताईं जो हदीस में अचे थो, उम्मुल मोमिनीन आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ज़िक्र कनि थियूं त हिकु औरत खौला अल्लाह जे नबी सां वटि आई ऐं अल्लाह जे नबी सां ॻाल्हाइण लॻी ऐं उन कमरे में हुयसि जिते उहे ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं। मूंखे सम्झण में उहे ॻाल्हियूं कोन आयूं। अल्लाह ताला सतनि आसमान जे मथां अर्श ते उन औरत जी ॻाल्हि ॿुधी। कद समी अल्लाहु क़ौलन लती तुजादिलुका फी ज़ौजिहा, अल्लाह ताला उन जे बारे में हुकुम ॿुधायो त अल्लाह उन औरत जी ॻाल्हि खे ॿुधी वरितो। ए नबी, जेका तोसां पंहिंजो मसइलो रखी करे उन ते ॻाल्हाए रही हुई, कॾहिं तेज़ बि थी रही हुई ऐं कॾहिं उनजी आवाज़ घटि बि थी रही हुई, पर अल्लाह ताला उनजी आवाज़ खे ॿुधो। त अल्लाह ताला ॿुधंदड़ आहे, अलीम, अल्लाह ताला ॼाणंदड़ आहे। अल्लाह खे ख़बर आहे इंसान जे अमलनि जी, छा था कयूं, तव्हां कहिड़ी हालत में आहियो, नेकी जी हालत में आहियो, गुनाह जी हालत में आहियो, माण्हुनि जे विच में आहियो, अकेलाई में आहियो, हर जाइ ते अल्लाह ताला खे इल्मु आहे तव्हां छा था कयो। हिकु हिकु शइ जो इल्मु आहे, हिकु हिकु मामले जो अल्लाह खे इल्मु आहे। ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो। हिते बि ख़िताब आहे ईमान वारनि खे त ईमान वारो इहे फरमान तव्हांजे लाइ आहिनि, इनखे ॿुधो। हर मुस्लमान पंहिंजो पाण खे इहो चवे थो त उहो मोमिन आहे, त हीउ ख़िताब तव्हांजे लाइ आहे। हिकिड़ो अदब आहे जेको ॿुधायो पियो वञे, हीउ अदब अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में आहे। फरमाई त ईमान वारो ला तरफ़ऊ अस्वातकुम, पंहिंजी आवाज़ खे तेज़ न कयो, मथां न कयो कंहिंजी आवाज़ ते, फ़ौक़ सौत नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ ते। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे, तव्हां हुन सां ॻाल्हाए रहिया आहियो या पाण में हिक ॿिए सां ॻाल्हायो था, प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे, त तव्हांजी आवाज़, तव्हांजा ॿोल एतिरा तेज़ न हुजनि, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ खां उहे ऊचा हुजनि, ज़ोर सां तव्हां ॻाल्हायो, या बेअदबी आहे, या
हिक बेअदबी आहे, अल्लाह खे इंतिहाई नापसंद आहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जे मथां को पंहिंजी ॻाल्हि खे ऊचो करे बुलंद करे। अंदाज़ो कयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जे मथां जेकॾहिं ॻाल्हि ज़ोर सां नथी करे सघिजे ऐं तेज़ आवाज़ सां नथो ॻाल्हाए सघिजे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे रद्द करणु, इंसान अहिड़ा बहस करे, अहिड़ा मुबाहिसा करे, पाण में झगड़ा करे जंहिंमें अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं रद्द थी रहियूं आहिनि, हिन खां मथे कहिड़ो मामिलो हूंदो? हिते मामिलो छा आहे? सिर्फ़ तेज़ आवाज़ सां ॻाल्हाइणु। अल्लाह ॿुधायो त मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा बेअदबी आहे जो हुन जी मौजूदगी में तव्हां तिखो ॻाल्हायो, तेज़ आवाज़ सां ॻाल्हायो। वला तजहरू लहू बिलक़ौल, फरमाई त पंहिंजी ॻाल्हि खे तेज़ न कयो ऐं तेज़ आवाज़ में न ॻाल्हायो। छो? कीअं? कजहर बाज़िकुम लिबाज़िन, जीअं तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हायो था, तव्हांजी बेतकल्लुफ़ी हुजे थी, पाण में जॾहिं ॻाल्हायो था त पोइ आवाज़ तिखा थी था वञनि, तेज़ आवाज़ में ॻाल्हायो था। फरमाई त मुंहिंजे नबी जो अदब इहो आहे जो जॾहिं उहो मौजूदु हुजे त तेज़ आवाज़ में न ॻाल्हायो, तेज़ आवाज़ में न ॻाल्हायो, पर पंहिंजो आवाज़ हल्को रखो, आहिस्ते रखो। छो त इहो अहिड़ो मामिलो आहे अन तहबत अमालुकुम, ही त अव्हांजा अमल चट न थी वञनि, ज़ाया न थी वञनि, व अंतुम ला तशऊरून, ऐं अव्हांखे ख़बर ई न पए, अव्हांखे शऊर ई न हुजे, फिक्र ई न हुजे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं तेज़ आवाज़ सां ॻाल्हायो, ख़ुदि अल्लाह जे नबी सां या पाण में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि, तेज़ ॻाल्हायो। ऐं अॼु असांजे दौर में छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान मौजूदु आहिनि, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं मौजूदु आहिनि। जॾहिं असां ॿुधूं त हदीसुनि जे साम्हूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जॾहिं ॿुधाया वञनि त तेज़ आवाज़ सां न ॻाल्हायूं, तेज़ आवाज़ सां न ॻाल्हायूं, उनखे रद्द न कयूं, पर फौरन उनखे मञूं, तस्लीम कयूं। इहो अक़ीदो आहे, इहो मनहज आहे, इहो ईमान आहे, इहो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब आहे त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि खे, जेको सही फरमान, सही हदीस असां ताईं पहुचे, असां उन ते अमल कयूं। जॾहिं हिते मामिलो छा आहे? हिते सिर्फ़ तेज़ ॻाल्हाइणु आहे, रद्द करणु कोन्हे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे। अॼु असां कीअं ॾिसूं था, कुझु मुस्लमान प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि खे, फरमाननि खे रद्द कनि था ऐं तेज़ ॻाल्हाइनि था, मुनाज़रा हुजनि था, इनकार कया वञनि था। केॾी वॾी ॻाल्हि आहे त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे रद्द कयो थो वञे। ऐं हिते इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त असां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ जेको अदब आहे, जेको अल्लाह ज़िक्र कयो आहे क़ुरान में, उनखे असां सम्झूं। ॾिसो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, ऐं सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो ज़िक्र कयां थो, साबित बिन कैस बिन शम्मास रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंजो लक़ब आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़तीब आहे। जॾहिं हीअ आयत लहे थी त पंहिंजे घर में वेही रहे थो, ॿाहिरि नथो निकिरे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां पुछनि था त साबित बिन कैस नज़र नथा अचनि, किथे आहिनि? ॿुधायो वञे थो त उहे पंहिंजे घर में आहिनि। हिकु सहाबी खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी ख़बर वठण लाइ मोकिलिनि था त उनजी तबियत सही आहे, का परेशानी त कोन्हे, ॿाहिरि छो न अची रहिया आहिनि? जॾहिं सहाबी अचे थो, साबित बिन कैस मुसलसल रोई रहियो आहे ऐं हिकिड़ी आयत पढ़ी रहियो आहे ऐं इहो चई रहियो आहे त हू जहन्नमी आहे। उहो सहाबी जॾहिं उन सां मिले थो, उहो इहा ई ॻाल्हि करे थो, चए थो त क़ुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त मुंहिंजे नबी जी आवाज़ खां वधीक तेज़ आवाज़ तव्हांजो न हुजे। जॾहिं त तव्हां ॾिसो था फितरी तौर ते, कुदरती तौर ते आउं तेज़ ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजो आवाज़ ऊचो थी वञे थो, मथे थी वञे थो। हाणे क़ुरान जी आयत चए थी उनजा अमल ज़ाया थी विया, लिहाज़ा आउं जहन्नमी आहियां। उहो सहाबी अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, इहा ख़बर ॿुधाए थो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त साबित खे ॿुधायो त उहो जहन्नमी कोन्हे, बल हुआ मिन अहलिल जन्नह, बल्कि उहो त जन्नती आहे। ॾिसो सहाबा जो मामिलो, हिकु कुदरती फितरी शइ हुई, आवाज़ ऊचो हुयो, केॾो हुनखे महसूसु कयूं। ऐं अॼु
असां ॾिसूं असांजो छा मामिलो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान असांखे ॿुधाया वञनि था, असां उन्हनि खे हैसियत ई कोन था ॾियूं, उन्हनि खे रद्द कयूं था ऐं पोइ बि पंहिंजो पाण खे पक्का मोमिन सम्झूं था, पक्का जन्नती सम्झूं था। त ही अहम हिकिड़ी आयत आहे जेका असांखे ॿुधाए थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब हर मुस्लमान जे दिलि में हुजणु खपे। ऐं अॼु इहो अदब ईअं थींदो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान जॾहिं असांखे ॿुधाया वञनि ऐं सही हदीस असां ताईं पहुची वञे, पोइ असां इहो चई करे उनखे न रद्द कयूं त असांजो मौलवी हीअं थो चए, असांजो इमाम हीअं थो चए, असांजा बुज़ुर्ग हीअं चवनि था। इहा हिकु गुस्ताखी आहे, इहा हिकु बेअदबी आहे। बल्कि उन वक़्तु असांजे लाइ ज़रूरी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब कयूं ऐं अदब इहो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे वठी वठूं। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो, इन्नल लज़ीन यग़ुद्दून अस्वातहुम इंद रसूलिल्लाह, बेशक उहे माण्हू जेके पंहिंजी आवाज़ खे हल्को रखनि था इंद रसूलिल्लाह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा, फरमाए त उहे ई माण्हू आहिनि अल्लाह ताला ॾिसी छॾियो आहे, जांचे वरितो आहे, इम्तिहान वठी वरितो आहे उन्हनि जी दिलनि जो तक़वा जे लाइ। यानी हीअ सिफ़त उहा आहे जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पंहिंजी आवाज़ खे हल्को रखनि था, तेज़ नथा ॻाल्हाइनि, बल्कि पंहिंजो आवाज़ हल्को रखनि था, आहिस्ते ॻाल्हाइनि था, अदब सां मुखातब थियनि था। फरमायूं त इहे उहे ख़ुशि नसीब अथव जिन जी दिलनि खे अल्लाह ताला चूंडे वरितो आहे तक़वा जे लाइ। तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जो ख़ौफ़ इन्हनि माण्हुनि जे दिलनि में आहे। त इहा हिकु अज़ीम सिफ़त आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे इज़त ॾिए थो, उन ते आवाज़ नथो करे ऐं न ई तेज़ आवाज़ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि जे साम्हूं ॻाल्हाए थो ऐं फ़ुज़ूल बहस करे थो कि फ़ौरन उनखे मञे वठे थो अदब ऐं एतिराम सां। फरमाई त इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजे दिलनि खे अल्लाह ताला तक़वा जे लाइ जांचे वरितो आहे। अहिड़नि माण्हुनि जे दिलनि में तक़वा आहे, परहेज़गारी आहे। लहुम मग़फ़िरतुं व अज्रुन अज़ीम, फरमाई त इहे ई माण्हू आहिनि जिन जे लाइ बख़्शिश आहे, अल्लाह जी माफ़ी आहे। अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि खे माफ़ कंदो, व अज्रुन अज़ीम, ऐं तमामु मथां तमामु वॾो अजुर अल्लाह इन्हनि जे लाइ रखियो आहे। त हीअ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां अदब आहे त इंसान पंहिंजी आवाज़ खे हल्को रखे, तेज़ न ॻाल्हाए। ज़िंदगी में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुयो ऐं हाणे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान हदीसूं असां वटि मौजूदु आहिनि। जॾहिं अल्लाह जे नबी जा फ़रमान पढ़िया वञनि त इंसान उनखे तवजह सां ॿुधे, उन ते अमल करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि जे साम्हूं इंसान पंहिंजो अकुल, पंहिंजी राय, पंहिंजो क़यास उनखे मथां करे ऐं ॿियनि जा कोल खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि खे रद्द करे त इहा इंतिहाई महरूमी जी ॻाल्हि आहे, इहा तमामु वॾी बेअदबी आहे। लिहाज़ा ईमान इहो आहे त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे अचण खां पोइ इंसान पंहिंजो पाण खे झुकाए छॾे, उन ते अमल करे। ऐं इहा हिकु अज़ीम सिफ़त आहे, इहा अलामत आहे त अल्लाह ताला अहिड़े माण्हू जे दिलि में तक़वा खे रखियो आहे, परहेज़गारी खे रखियो आहे ऐं उन जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं तमामु घणो अजुर आहे। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो, इन्नल लज़ीना युनादूनक, बेशक उहे माण्हू जेके तव्हांखे सॾनि था, जेके तव्हांखे सॾनि था, मिन वराइल हुजरात, तव्हांजे हुजरनि जे पुठियां, तव्हांजे घरनि जे पुठियां बीही करे तेज़ आवाज़ सां तव्हांखे सॾनि था। अक्सरुहुम ला याक़िलून, फरमाई त इन्हनि मंझां जेके अक्सर आहिनि, जेका इन्हनि जी घड़ाई आहे उहा अकुल नथी रखे, उनखे शऊर कोन्हे, सम्झ कोन्हे, इहे बेअकुल आहिनि। हिन जे सबब नुज़ूल में मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त कुझु ॻोठाणा आराबी उहे ईंदा हुया ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं जे वक़्तु आराम कैलूलो कंदा हुया त ही ॿाहिरि बीही करे सॾ कंदा हुया त या मुहम्मद या अहमद, इहे नाला वठी करे त अचो ऐं
अची सॾींदा हुया। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि कोन आई। फरमाई त इहे माण्हू जेके ईअं कनि था, जेके घर खां ॿाहिरि तव्हांखे सॾनि था, जेके घरनि जे पुठियां बीही तव्हांखे सॾनि था, आवाज़ ॾियनि था, अक्सर इन्हनि माण्हुनि जी अकुल नथी रखे, इहे बेअकुल आहिनि। त मालूम थियो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब आहे, उनखे साम्हूं रखणु खपे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिर्फ़ु या मोहम्मद या अहमद चवणु इहा बि बेअदबी आहे। उन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं नालो मुबारक खणिजे या पाण करीम जो तज़किरो थिए त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु चवणु खपे मोहम्मद रसूलुल्लाह। सिर्फ़ु या मोहम्मद चई करे, ॾिसो क़ुरान करीम में अल्लाह ताला किथे बि पंहिंजे नबी खे या मोहम्मद चई करे मुखातिब कोन कयो आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। जिते अल्लाह ताला ख़िताब फरमायो आहे उते का न का सिफ़त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िक्र कई आहे, मोहम्मद रसूलुल्लाह या कुल चई करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला मुखातिब कयो आहे। त इन में असांजे लाइ बि अदब आहे त सिर्फ़ु मोहम्मद या अहमद न चऊं, पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके सिफ़तूं आहिनि जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु चऊं। ऐं हूअं बि दुरूद पढ़णु केॾो अज़ीम अमल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईनि था त जेको माण्हू मुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़े थो सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरन, अल्लाह ताला हुन ते 10 रहमतूं नाज़िल करे थो। असांखे अल्लाह जी रहमतुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। असां मुहताज आहियूं अल्लाह जी रहमत जा। हुनजो तरीक़ो इहो आहे अल्लाह जे रसूल ते दुरूद पढ़ूं, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ूं त उन जो फ़ाइदो छा थींदो? उनजो फ़ाइदो इहो थींदो जो अल्लाह ताला जी रहमत जा असां मुस्तहिक थींदासीं। ऐं दुरूद जे हवाले सां बि इहा गुज़ारिश ज़रूरी आहे त दुरूद जेको अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि सेखारियो आहे उहो पढ़ूं। अॼु दुरूद जे तालुक़ सां बि माण्हुनि में कई दुरूद आहिनि जेके ख़ुदि माण्हुनि ठाहिया, जेके पढ़िया वञनि था। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दुरूद सेखारियो, दुरूद इब्राहिमी, उनखे पढ़णु खपे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इहो दुरूद आहे या ॿिया कुझु दुरूद आहिनि जेके सही हदीस जे किताबुनि में मौजूदु आहिनि, मुस्तनद आहिनि, उहे पढ़ूं। बाक़ी माण्हुनि जा हथ ठोकिया जेके उन्हनि पाण ठाहिया आहिनि उनखे छॾे ॾियूं, छो त दीन अल्लाह हिन जे रसूल जी इत्तिबा जो नालो आहे। त हिते अल्लाह ताला इहो अदब ॿुधायो, बल्कि उन्हनि ॻोठाणनि ऐं उन्हनि अराबियुनि जो रद्द कयो जेके हुजरनि खां ॿाहिरि बीही अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके घर जे पुठियां बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ोर सां सॾींदा या मोहम्मद या मोहम्मद। फरमाई त इहे माण्हू अकुल ऐं शूर नथा रखनि। वलो अन्नहुम सबरु, फरमाई त जेकॾहिं इहे माण्हू सब्र कनि, कुझु वक़्तु सब्र कनि, रुकिजी वञनि, हता तख़रुज इलैहिम, एतिरे ताईं जो तव्हां पाण उन्हनि ॾांहुं अचो। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु हुन सां मिलंदो। फरमाई त बजाए हिनजे जो इहे शोर शराबो कनि या मोहम्मद चई करे पंहिंजे बेसम्झ ऐं बेअकुल हुजणु माण्हुनि जे साम्हूं वाज़े कनि, हुननि खे खपे त सब्र कनि, रुकिजी वञनि, एतिरे ताईं जो तव्हां ख़ुदि उन्हनि ॾांहुं अचो त इहो उन्हनि जे लाइ बहितर आहे। वल्लाहु गफ़ूर रहीम। ऐं फरमाई त अल्लाह ताला बख़्शण वारो महिरबान आहे। त हीअ जेका आयत असां पढ़ी या हीअ जेके चंद आयतूं आहिनि इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ अदब अल्लाह ताला बयानु कयो आहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब करणु खपे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जे साम्हूं पंहिंजी ॻाल्हि खे मथां न कजे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि खे रद्द न कजे, बल्कि इंसान उन्हनि ते अमल करे। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं अॼु बि मौजूदु आहिनि, हदीसनि जे किताबनि में मौजूदु आहिनि। अॼु उन्हनि जो अदब ऐं एतिराम उहो ई कयूं जीअं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदगी में सहाबा इकराम एतिराम कंदा हुया। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे ख़ुदि अल्लाह ताला जो जेको अदब आहे उहो बि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको अदब आहे उहो अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हादा वबिल्लाहि तौफ़ीक़ व सल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।
सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।